परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि उहा राह जेकी इंसान खे परमेश्वर ॾे थी वञे सची राह उहा कंहिंखे मिलंदी, केरु उनखे पाईंदो। मुंहिंजा प्यारो परमेश्वर जो प्यार चैनल जे अंदरि उन ॻाल्हियुनि खे तव्हां गहराईअ में वञी करे ॾिसी सघंदा आहियो कि केरु उहो आहे जंहिंखे सची राह मिलंदी। उन जे अंदरि असां पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 ऐं पार्ट 4 करे वीडियो यूट्यूब ते विधा आहिनि। उन जे अंदरि गहराईअ सां तव्हां वञी करे सिखी सघंदा आहियो कि केरु सची राह खे पाईंदो जेकी इंसान खे परमेश्वर ॾे थी वठी वञे। मुंहिंजा प्यारो अॼु असां हिकु नए विषय खे ॾिसंदासीं ऐं उहो आहे सचाई जी राह जी खूबियूं जेके इंसान खे यादि रखणियूं आहिनि जॾहिं उहो सचाई जी राह खे ॻोल्हे थो पियो ताकी उहो सचाई जी राह खे पाए वठे। मुंहिंजा प्यारो उन जे अंदरि सभिनि खां पहिरीं खूबी जेकी सचाई जी राह जी आहे उहा इहा आहे कि सचाई जी राह जेकी आहे उहा कॾहिं बि विरोधाभास न हूंदी आहे। उन में अंदरि जेके ॻाल्हियूं आहिनि कॾहिं बि पाण में विरोधाभास न हूंदियूं आहिनि। विरोधाभास जो मतिलबु छा आहे? विरोधाभास जो मतिलबु आहे जीअं त हिकु जनम ऐं बार बार जनम। तव्हां ॾिसो था पिया इहे पाण में विरोधाभास ॻाल्हियूं आहिनि। कोई चए कि हिकु शादी ऐं हिक खां वधीक शादियूं, कोई चए स्वर्ग ऐं नर्क आहे ई न, कोई चए स्वर्ग ऐं नर्क आहे, कोई चए स्वर्ग ऐं नर्क आहे पर थोरे समय जे लाइ, कोई चए स्वर्ग ऐं नर्क आहे पर हमेशा हमेशा जे लाइ। त सोचो मुंहिंजा प्यारो, ये विरोधाभास ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजा प्यारो जॾहिं बि तव्हां विरोधाभास ॻाल्हियुनि खे ॾिसो त मुंहिंजा प्यारो सतर्क थी वञण जी ज़रूरत आहे, सावधान थी वञण जी ज़रूरत आहे। उनखे नज़रअंदाज़ कोन करिणो आहे, छो कि अगरि जे असां सतर्क न थींदासीं, सावधान न थींदासीं ऐं उनखे अगरि जे असां नज़रअंदाज़ करे छॾींदासीं त मुंहिंजा प्यारो इन जो अंजाम इहो थींदो कि असां सचाई जी राह जेकी इंसान खे परमेश्वर ॾे वठी थी वञे पई उहा इंसान खे कॾहिं कोन मिलंदी। छो कि सचाई जी राह जी खूबी आहे कि उन जे अंदरि ॻाल्हियूं कॾहिं बि विरोधाभास न हूंदियूं आहिनि। मुंहिंजा प्यारो छो कि परमेश्वर हिकु आहे, उहो विरोधाभास ॻाल्हियूं कोन करे सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो हिकिड़ी ॻाल्हि ध्यानु रखिजो, हीअ अहिड़ी ॻाल्हि कोन्हे मञो कि हिकु ॼणे खे गांधीनगर वञिणो हुयो, उन जी जॻह ते कालूपुर पहुची वियो। मुंहिंजा प्यारो जा वरी कंहिंखे बॉम्बे वञिणो हुयो, उन जी जॻह ते भुल में उन ग़लति ट्रेन पकड़े छॾी त उहो दिल्ली हली वियो। हाणे वांदो कोन्हे, वापसि सही ट्रेन पकड़े करे दिल्लीअ मां वापसि बॉम्बे अची सघंदो आहे। यादि रखिजो मुंहिंजा प्यारो, इहे बॉम्बे मां दिल्ली ऐं दिल्लीअ मां बॉम्बे या वरी कालूपुर मां गांधीनगर ऐं गांधीनगर मां कालूपुर पहुचण जी ॻाल्हियूं कोन्हनि। हे परमेश्वर जेके पाइण जूं ॻाल्हियूं आहिनि, परमेश्वर जे स्वर्ग में वञण जूं ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजा प्यारो अगरि जे इंसान परमेश्वर जे स्वर्ग खे चूकजी वियो, परमेश्वर खे चूकजी वियो त मुंहिंजा प्यारो हुनजो अंजाम छा आहे? उहो कॾहिं बि परमेश्वर सां न मिली सघंदो। परमेश्वर खे पाइण जो सौभाग्य हुनजे हथ मां हली वेंदो। ऐं ईअं छो थी रहियो? छो कि इंसान इन ॻाल्हि खे ध्यान में नथो रखे, सावधान नथो थिए, हलाए थो, नज़रअंदाज़ थो करे। वांदो न आहे, विरोधाभास ॻाल्हियूं आहिनि त पोइ छा आहे? मुंहिंजा प्यारो उनखे सची राह जेकी आहे कॾहिं बि कोन मिलंदी। मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधायां हुन जे अंदरि। यादि रखिजो, इहा ॻाल्हि सिर्फ़ु असांजे जीवन जी कोन्हे, इहा ॻाल्हि त असांजे ॿारनि जी बि आहे, इहा ॻाल्हि असांजे ईंदड़ पीढ़ीअ जी बि आहे। तव्हां ॾिठो हूंदो मुंहिंजा प्यारो कि असांजा ॿार नंढी नंढी ॻाल्हियुनि में असांखे नोट करे रहिया आहिनि, माउ पीउ खे नोट करे रहिया आहिनि कि माउ पीउ जेके आहिनि उन्हनि जा यार दोस्त कहिड़ा आहिनि, माउ पीउ जेके आहिनि उहे कहिड़ी ॻाल्हियुनि खे महत्व था ॾियनि पिया, माउ पीउ जेके आहिनि उहे कीअं ॻाल्हाइनि था पिया, माउ पीउ जेके आहिनि उहे कहिड़ी ॻाल्हियुनि खे ध्यान में था रखनि पिया। नंढी खां नंढी ॻाल्हि तव्हां ॾिसंदव कि ॿार जेके आहिनि उहे नोट करे रहिया आहिनि। मुंहिंजा प्यारो त मुंहिंजा प्यारो कि ॿार इहो बि नोट कंदा कि माउ पीउ जेके आहिनि परमेश्वर खे मिलण खे खणी करे घणो सीरियस आहिनि, हिन ॻाल्हि खे घणो महत्व था ॾियनि पिया कि विरोधाभास आहे, असां न हलाईंदासीं, असां सची राह खे ॻोल्हींदासीं। मुंहिंजा प्यारो हे सिर्फ़ु असांजे जीवन जो सुवालु कोन्हे, हे असांजे ॿारनि ऐं उन खां पोइ पीढ़ियुनि जो बि सुवालु आहे। इन जे करे मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे चयो कि जिते बि तव्हां विरोधाभास ॻाल्हियूं ॾिसो उते सावधान थी वञो, सतर्क थी वञो, छो कि सचाईअ जी राह जी जेकी खूबी आहे उहा इहा आहे कि उन जे अंदरि ॻाल्हियूं कॾहिं बि विरोधाभास न हूंदियूं। परमेश्वर तव्हां